हक टीवी न्यूज़ पिरियालो रिपोर्टर हमद उमर भुट्टो। पिरियालो में हिंदू बिरादरी थधिड़े जो त्यौहार वॾे जोश जज़्बे ऐं मज़हबी अक़ीदत सां मल्हायो। पिरियालो समेत नंढनि वॾनि शहरनि में मल्हाई वई। उन मौक़े ते थधिड़ी वारे ॾियारे ते मिठे पाणी हलवा पूड़ी पचाए ऐं मिठाई बिरादरीअ में दोस्तनि में विरहाई वई। अहिड़ी रीति पिरियालो में हिंदू बिरादरी जे 40 जो सालियानो त्यौहार मल्हायो। उन सिलसिले में मुल्क जे कुंड कुड़च खां आयल हिंदू बिरादरी जे ज़ाइरीन समेत इलाइक़े जे हिंदू बिरादरी पारां कुंडड़ियूं गुल मेवात ऐं ॿियूं सूखड़ियूं खणी पिरियालो जे झूलेलाल मंदर खां सिंधू दरिया मां निकिरंदड़ पिरियालो पुल अबुलवा ते पहुची थधिड़े जी मौसम जी आजियां पिण कई। उन मौक़े ते कुंडड़ियूं ऐं ॿिया तोहफ़ा दरिया जे हवाले रस्म निभाए 40 जी निकितल रैली में हिंदू बिरादरी जे नौजवाननि तोड़े पोड़नि ॾोकलनि समेत ॿिनि साज़नि ते झूमरियूं ऐं गीत ॻाया। उन मौक़े ते हिंदू बिरादरी जे अॻवाननि चयो त थधिड़ी जो त्यौहार वॾो अहम आहे, जंहिंमें मिठी रोटी हलवा पूरी घरनि में पचाए बिरादरी में तक़सीम कंदा आहियूं। राति जो विर्त रखंदा आहियूं, जेको 36 कलाक विर्त रखी करे पूजा पाठ कंदा आहियूं। सॼी राति भक्ति करे 3 ॾींहं ते थधिड़ी मल्हाईंदा आहियूं। थधिड़ीअ जे त्योहार गुज़रण बाद गर्मीअ जो ज़ोर टुटी पवंदो आहे ऐं राति जो टाइम थधि महसूसु थींदी आहे।